जी हाँ दोस्तों, असांजा जेका नेक्स्ट गेस्ट आहिनि उहे आहिनि कमलेश बलवानी फ्रॉम अहमदाबाद। त पहिरियों असां उन्हनि सां था मिलूं, पोइ अगली दिवाली जी शॉपिंग मां अहमदाबाद में ई कंदमि। बिल्कुल। त टेक्निक खे गुज़ारिश आहे कमलेश बलवानी की वेलकम। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। त कमलेश जी कहिड़ो हाल आहे? हिकदमि बढ़िया। मां इंतजार पियो कयां, मां कॾहिं था अचो अहमदाबाद। बिल्कुल, हाणे त शॉपिंग उतां ई करणी आहे अहमदाबाद जी। हाणे ख़बर पई त भई हुते अहमदाबाद में वॾो मार्केट आहे होलसेल। बढ़िया बढ़िया आहे, अचो, पंहिंजो ई मार्केट आहे, दुकान बि पंहिंजो ई आहे। मोस्ट वेलकम। हा, हाणे मथो खाईंदीमांसि तॾहिं अॻे भेरे वठी ईंदा न। सही सही ॻाल्हि आहे। त कमलेश जी, तव्हांजो त इंट्रोडक्शन बिल्कुल मतलब सभिनी खे ख़बर आहे, असां तव्हांजे बारे में छा ॿुधायूं। तव्हां कुछ ॿ अखर पंहिंजे बारे में ॿुधायो, पोइ वरी सॼी स्क्रीन तव्हांखे ॾिनी वेंदी, तव्हां पंहिंजो परफॉर्मेंस ॾेखारियो। हाणे मां पंहिंजे बारे में छा ॿुधायां। मां सभु पाण हिकिड़ो सुञाणे नंढिड़ो कलाकार आहियां, जेको अकेलो ई हलंदो आहियां, अकेलो ॻाईंदो आहियां, अकेलो ई वॼाईंदो आहियां। बाक़ी कमलेश जी, घर में नंढो कलाकार नंढो कोई बि न थींदो आहे। जंहिंमें कला आहे उहो पंहिंजो पाण में वॾो आहे। ऐं तव्हांजो अंदाज़ सभिनी खां निरालो आहे कमलेश जी। तव्हां इहो ईअं ई कीप इट अप, सदा ईअं ई खिलंदा रहो ऐं सुठा सुठा गाना बि ॻाईंदा रहो। हाणे ओवर टू यू कमलेश। भाई हाणे कलो की ख़ुशी, एॾी ख़ुशी थी मूंखे भाई, ईअं थो लॻे 364 ॾींहं ग़ुलामीअ खां पोइ हिकिड़ो ॾींहुं मूंखे आज़ादीअ जो मिलियो। पति परमेश्वर थियण जो ख़ुशी जेका आहे न, एॾी ख़ुशी थी आहे मूंखे जो ॻाल्हि ई न पुछो। कल्ह कड़वा चौथ हो, सभिनी लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं हो। पति परमेश्वर, उहो भले केतिरी बि ग़ुलामी कनि भाई, कल्हो को ॾींहुं त अहिड़ो हुयो कीअं भई महल में हिकिड़े चपरासीअ खे राजा चए भाई तूं अच मुंहिंजी गदीअ ते वेह ऐं राज हलाए। उनखे केॾी ख़ुशी थींदी आहे। मूंखे बि ओतिरी ख़ुशी थी भाई, ठीकु आहे, कड़वा चौथ आहे। साईं, तव्हांखे ख़बर आहे कड़वा चौथ छो मल्हाइबी आहे? मुंहिंजी घरवारीअ बि कल्ह कड़वा चौथ रखियो। कल्ह मंझंदि जो फ़ोन की, चई हेॾां ॿुधो था? मां चयोमांसि भई चओ। चई मां आहे न कड़वा चौथ रखियो आहे। मां चयो वाह, इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ॾाढी। चई पोइ मुंहिंजे लाइ गिफ्ट वठी ईंदव काई? मां सॼो ॾींहुं बुख ते रही आहियां सुबुह खां वठी। मां चयोमांसि हा, ॿुधाए छा खपई? चई मूंखे आहे न सोनी चैन खपे। मां चयो भई अजायो हिनखे मां पुछो। हल भाई ठीकु आहे, ॿियो कुझु ॿी काई गिफ्ट न हलंदी? काई नंढड़ी हुजे या न वठी अचां त हले न खणी? चई न, मां पोइ रोटी खाई थी छॾियांव न त। मां चयो भाई इहो ज़ुल्म न कजांइ, रखियो अथई हाणे अधु ॾींहुं त पूरो थी वियो, बाक़ी अधु ॾींहुं ठीकु आहे, वठी ईंदोमांइ भाई। मां बि आयुमि सही शाम जो, घर पहुतुमि। चई हाणे हलो जल्दी तयारु थियो, ॼाण हाणे चंड जो टाइम थियो आहे, चंडु निकिरंदो। मां चयो हा भाई। साईं, मां बि फटाफट तयारु थियुमि, सनानु पाणी करे फ्रेश थी हिकदमि 2 मिंटे में ॿाहिरि आयुमि। चयोमांसि हल भला ॾिसां त अञा पई तयारु थिए। मां चयो हे छा आहे भाई, मां फटाफट 2 मिंटे में तयारु थी वियो आहियां, तूं कलाक खां अंदरि वेठी तयारु पई थी थिए। चई इहो ई त फ़र्क़ु आहे न, मैगी साईं 2 मिंटे में ठहंदी आहे, पर शाही पनीर में टाइम त लॻंदो न। मां चयो वाह भाई वाह, धन्य आहे। ठीकु आहे भाई, तयारु थी करे हलियासीं मथे वियमि त साईं सभिनी पासे चंड ऐं चांदनियूं लॻी पयूं हुयूं। मुंहिंजी दिलि धक धक थी वई। मां चयोमांसि वाह, छा रौनक आहे हिते। मां चयोमांसि तूं रोज़ु रखंदी कर? चई पोइ रोज़ु तव्हांखे मुंडी ॾियणी पवंदी, कंहिं महिल चैन ॾियणी पवंदी। मां चयोमांसि न बाबा, तूं साल में हिकु दफ़ो रखे थी उहो ई घणो आहे। पर हिकु ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां मां मूंखे लॻे थो 50% माण्हुनि खे ख़बर हूंदी त कड़वा चौथ मल्हाइबो छो।
इहो साईं माता लक्ष्मीअ खां उल्लूअ वरदान घुरियो हुयो। माता चयो मां तोते ॾाढी ख़ुशि थी आहियां, मूंखां जेको वरदान खपई घुर। उल्लू सोचे थो कि असांखे त केरु लेखे कान थो। माता खे चयईं भई असांखे संसार में त छा परलोक में बि कोई नथो सुञाणे, न लोक में न परलोक में। भला अहिड़ो कोई कमु कयो जीअं असांखे सभु सुञाणनि, असांजी बि काई पूॼा थिए। चईंसि ठीकु आहे। हुनखे वरदान ॾिनई, चई जॾहिं बि मुंहिंजी पूॼा थींदी, लक्ष्मी माता चयो मुंहिंजी जॾहिं बि पूॼा थींदी मूंखां 11 ॾींहं अॻु तुंहिंजी पूॼा थींदी। हुन बि चई हथ जोड़िया, हे अॼु उहो टाइम आहे, सभु उल्लू पूॼा वेंदा आहिनि। साईं गुस्ताखी माफ़ कजो, मां बि उन्हनि मां हिकिड़ो आहियां। साईं ईअं ढाबे ते हलियासीं, सभु हलिया, ॾिठोसीं। मां त वञी करे पंहिंजी शाइरी में अंदाज़ में ॾिसां पियो हेॾे होॾे सभु ओड़े पाड़े वारी। सिधो चयोमांसि भाई मुंहिंजी पूॼा बि तूं आहे, अर्चना बि तूं आहे, मुंहिंजी आशा बि तूं आहे, मुंहिंजी प्रेरणा बि तूं आहे। ऐं चइनी आहे घोट अची विया पासे में, चई छा थो चए? अड़े भाई मां चवांसि थो मुंहिंजे लाइ त सभु हीअ आहे, मां इन करे त हेॾे होॾे ॼाणिया ई कोन थो। हाणे कंहिंजी तारीफ़ कयूं था त बि अची बीठा रहनि। पर साईं हाणे मां जो उन्हनि खे ॾिसंदो हुजां भला मन मां निकिरे थो त छा कयां। मुंहिंजी घरवारी बि साईं सोना आई, चई मुंहिंजे लाइ हाणे तव्हां जेका गिफ्ट वठी आया आहियो न, सच ॿुधायो छा वठी आया आहियो? मां चयोमांसि भाई हाणे त न ॿुधाईंदोमांइ, तूं पहिरीं पूॼा कर। चई ॾिस तव्हां वॾी गिफ्ट वठी ईंदव त मां अटे जी छाणी खणी आई आहियां, अगरि नंढी वठी आया आहियो त मां चांहि जी छाणी खणी आई आहियां। हाणे ॿुधायो तव्हां। मां चयोमांसि ॿुध, हाणे अञा लॉकडाउन मां ॿाहिरि निकिता आहियूं, अञा पघारूं बि पूरियूं नथियूं मिलनि, त हिकिड़ो कमु कर, सुईअ मां खणी कमु हलाए। सोच में पइजी वई, चई सुईअ जे टुंगड़े में वरी ॾिसण कीअं ईंदो? मां चयो इन करे त मां तोखे चयो। रुसी वेई रही, मां न तूं हिकिड़ो कमु कर, तूं हे वठि सिधी थी वई। ठीकु आहे, ख़ुशि थी वई साईं। हेॾां होॾां घुमी करे ॾिठई चई चंड न निकितो आहे अञा। मां त निकिरंदो ॿ मिंट बीह। घुमी घुमी करे मथां जो ॾिठई, चई हेॾां अॼु चंड हेठि आयो आहे चांदनीअ सां मिलण। मां बि ॾिसां, चयोमांसि परे थी? चई छो? अड़े मां चयोमांसि हे टोपणदास आहे असांजी सोसाइटी जो फ्लैटनि जो उहो सेक्रेटरी, मतां हिन जे मथां पाणी हारे, चई टिकण त ईअं थी चऊं तेसि ॼण चंड हेठि किरियो पियो। मां चयोमांसि न चइबो पंहिंजी, हाणे वेचारी सीधी सादी भोली भाली आहे, वधीक न पई पुछी करे। ठीकु आहे, पासे में वठी आयोमांसि। साईं जीअं जीअं करवा चौथ पूरो थियो, आयासीं हेठि, रोटी वोटी खाधी। ॿिए ॾींहुं सुबुह जो ख़बर पई असांजे पासे में हिकिड़ो महाराज रहंदो आहे, पंडित ब्राह्मण, उहो को राति जो छत तां किरी पियो, टंगूं ॿाहूं भॼी पयूं हुअसि। ख़बर पई, वियोमांसि पुछणु, वियमि त हॉस्पिटल में साईं गोड़ लॻो पियो सॼो, ओड़े पाड़े वारा मिट माइट सभु पुछणु ईंदा आहिनि हर कोई बीमार खां। मां बि वियोमांसि, चयोमांसि भई कर ख़बर, तूं यार ॿियनि खे सम्झाए थो, पाण महाराज थी करे दुनिया लाइ अहिड़ो मिसाल आहे, समाज लाइ मिसाल आहे, ऐं तूं अहिड़ा कम थो करे। ईअं तोखे ठहे थो? तूं ॿियो न पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे परिवार जो त सोच, माउ पीउ जो सोच। चई यार पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न। मां चयो छा थियो? चई मां कुझु बि न कयो आहे यार, मुंहिंजी घरवारीअ सां गॾु ढाबे ते बीठो हुअमि छित ते, करवा चौथ हुयो, हूअ पई वठे सेल्फी, अलाए कहिड़ी बाहि लॻी अथसि। चई मां मस मस तयारु थी आहियां, मूंखे सेल्फी वठणी आहे। साईं सेल्फीअ जे चकर में मां चयोमांसि भाई जल्दी कर, हाणे असांखे बि आदत हूंदी आहे न महाराजनि खे। चयोमांसि भाई जल्दी कर, मूंखे ॿिए हंधि बि पूॼा ते वञिणो आहे। एतिरे में गरम थी वई, अची फिटी कई मथां खां हेठि।
मां वरी चयोमांसि धोणस खे भाई ईअं वरी छो? चई पई आहे मस मस प्यार थी आहियां, मुंहिंजो घोटु वरी ॿिए हंधि छो वेंदो पूॼा लाइ, मां ई पूॼा कंदुसि। मां चयो भेण हुनखे आदत आहे इन करे, माना माण्हू आदत खां मजबूर हूंदो आहे किथे किथे। हाणे जीअं मां ई आहियां कंहिं कंहिं महिल आदत खां मजबूर आहियां, ॿाहिरि निकिरंदो आहियां फ्लैटनि मां, ॿार वेठा हूंदा आहिनि, मां बि सोचींदो आहियां हिननि खे बि थोरी चुट कयां, ईंदे वेंदे ॿारनि खे पोइ हैरान कंदो आहियां। ॿारनि खे कंहिं महिल पुछंदो आहियां, बिटू मोई रवि छा था कयो, चुप करे वेठा आहियो, मस्ती था कयो? न अंकल असां वेठा आहियूं। हा सॼो ॾींहुं त घर में मुआ पिया आहियो। ठीकु आहे भले अंकल असां घर ई वेंदा आहियूं, स्कूल बंदि आहिनि न। अच्छा भला इहो ॿुधाए अक्षरधाम ख़बर अथव किथे आहे? न अंकल असांखे ख़बर कान्हे का। अच्छा सॼो ॾींहुं घर में मुआ पिया आहियो, ॿाहिरि निकिरो त ख़बर पएव न। ठीकु आहे भला वरी ॿिए ॾींहुं निकिरां, अरे ॿुध पुटु ख़ुशि आहियो? हा अंकल। पोइ वरी पाण में सुस पुस कंदा आहिनि, अंकल अची वियो अथई हाणे वरी हैरान कंदई। वरी पुछंदो आहिनि ॿुधाए भला ताजमहल ख़बर अथव? न अंकल उहो बि ख़बर कान्हे का। ठीकु आहे सॼो ॾींहुं घर में मुआ पिया आहियो, ॿाहिरि निकिरो त ख़बर पएव न। ॿार ईअं रोज़ु परेशान हूं मां, हिकिड़े ॾींहुं ॿारनि प्लान ठाहियो की अंकल अची न अचूं हुनखे त हैरान कयूं था। मां बि तयारु थी करे हेठि लथुमि, टप टप करे जीअं जो लिफ्ट मां ॿाहिरि निकितुमि, अची ॿारनि पकड़ियो, अंकल अंकल अची वियो, अंकल अची वियो। मां छो छा थियो पुटु? हे अंकल तव्हांखे ख़बर आहे रामलाल केरु आहे? मां चयोमांसि रामलाल, रामलाल त केरु आहे ई कोन। हा अंकल तव्हां बि सॼो ॾींहुं ॿाहिरि था पिनो, घर में वियो त ख़बर पएव न। मां चयोमांसि वाह भई शेर जे मथां सवा शेर, वाह साईं कंहिं महिल इहा सियाणप भांगी थी पई। मुंहिंजे बेबूअ स्कूल वियो साईं, उते मास्तर चयसि भाई तूं होमवर्क करे छो न करे? मां तोखे चयो होमवर्क करण लाइ। चई साईं लाइट बंदि हुई। चई अरे होमवर्क सां लाइट जो कहिड़ो वस्तु, होमवर्क करिणो न। चई साईं लाइट बंदि हुई मां न करे सघियुमि। ठीकु आहे भला मेणबती ॿारे करे करे आ? साईं माचिस न हुयो न। घर में माचिस न रखंदा आहियो? साईं मंदर में पियो हुयो। अड़े बेवकूफ़, पोइ मंदर मां खणी करे मेणबती ॿारबी आहे, पोइ होमवर्क कबो आहे, हिन में मंदर में पियो हुते। ऐं साईं सनानु न कयो हुयो न, हिन करे मंदर में न पियो वञा। अड़े बेवकूफ़ सनानु छो न कयो पोइ, एॾो सुस्त आहे, सनानु न कंदो आहे तूं? साईं पाणी न आयो हुयो न हिन करे। अड़े पोइ पाणी छो न आयो? साईं मोटर बंदि हुई न हिन करे पाणी न आयो, त मां सनानु बि न कयो। मोटर छो बंदि हुई बेवकूफ़ गॾु? ऐं साईं तव्हांखे मास्तर कंहिं ठाहियो आहे? तव्हांखे पहिरीं पहिरीं त ॿुधायो लाइट बंदि हुई, लाइट बंदि हुई त मोटर बंदि हुई। चई वाह धन्य आहे तूं भाई, जहिड़ो तुंहिंजो पीउ तहिड़ो तूं। ठीकु आहे जय झूलेलाल। जय झूलेलाल। मज़ो अची वियो कमलेश जी? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा ख़बर पइजे शाही पनीर ऐं मैगी में घणो टाइम लॻंदो आहे? ऐं तव्हांजो इहो आवाज़ बदिलण जो जेको कला आहे न उहा तमामु सुठी आहे। तव्हांजो हिकिड़ो वीडियो बि वायरल थियो हुयो जंहिंमें पीउ पुटु माउ तव्हां ख़ुदि ई ठहिया हुयव, पाण ई ठहिया हुयव, त मज़ो अची, उहो असांजो फेवरेट वीडियो आहे। अच्छा ऐं बसि मिड़ई मालिक जी दया आहे, हिकिड़ी ॿियो असांजी पासे वारी दया आहे, बसि ॿिन्ही जी दया खपे असांखे, ॿियो कुझु न। कर डांस रोमांस रोई रत न सुकाए छतई बाई सर गुम खिली खून बढ़ाए। कर डांस
रोमांस रोई रत्तु न सुकाए छतई भाई सर गुमखिली खून वधाए कर डांस रोमांस रोई रत्तु न सुकाए छतई भाई सर गुमखिली खून वधाए कर डांस रोमांस रोई रत्तु ना सुकाए छो थई भाई सर गुम खिली